नाज़रीन हमारे से रहा आयो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नवाब अली मोहम्मद में 6वीं 7वीं 8वीं क्लास के 750 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा सालियाना इम्तिहान शुरू थी विया। 10 सालनि खां न बिजली न ट्रांसफार्मर लॻो। फर्नीचर ऐं उस्तादनि जी खोट हुअण बावजूद उस्तादनि जी अणथक मेहनत करे ही स्कूल इलाइक़े मिसाली स्कूल बणिजी वियो। इलाइक़े वासियुनि जो चूंडियल नुमाइंदनि खां स्कूल में बिजली ॾियण जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था असां ख़बरचार जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रिन सां। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल इन सिलसिले में बुधाईंदो हलां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नवाब अली मोहम्मद में 6वीं 7वीं 8वीं क्लास जे 700 शागिर्दनि जा साल इम्तिहानात शुरू थी विया। 10 सालनि खां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में न बिजली लगी है न ट्रांसफार्मर लगो है। इन सिलसिले में राब्ते करण ते स्कूल के हेडमास्टर आफ्ताब शाह सुबुह ॿुधायो त 750 शागिर्द हिन साल सालाना इम्तिहानात में वेठा आहिनि, जिन में 200 नियाणियूं इम्तिहान ॾेई रहियूं आहिनि। वधीक ॿुधायो त स्कूल में फर्नीचर सां गॾु उस्तादनि जी खोट आहे ऐं जरां 10 सालनि खां ट्रांसफार्मर न लॻनि करे बिजली न हुजण जे करे कम्यूनिटी सहकार सां सोलर सिस्टम लॻायो, पर पाणी जा मोटर कंप्यूटर ऐं ॿी बिजली ते हलंदड़ शयूं नथियूं हली सघनि, जंहिं करे सख़्तु परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल में ट्रांसफार्मर ॾियण सां गॾु बिजली जल्द ॾिनी वञे त जीअं ॿार जो तदरीसी अमल मुतासिर न थिए। जी यूसुफ, अमा जी मेहरबानी। नाज़रीन, ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।